होली बाबो लगी तो बाबे बड़ो को कारनामो ॾेखारियो आहे छा? हाँ दा तॾहिं त बाबो 2 फुट ज़मीन खां मथे तो तरंदो अचे। त पोइ अॼु बाबे खे था मखण खारायूं। बाबा खे पर कीअं दा? हाँ हाणे तूं बि तमाशो ॾिसजांइ। असां बाबे खे चवंदासीं असांखे हिकिड़ी मुंडी अथई आहे, उन में करोड़ रुपए जो हीरो लॻल आहे। पोइ तमाशो ॾिसजांइ पोइ तमाशो। अच भले भले छाते चरिया थिया आहिनि नचंदा कुझु माल त असां वटि बि आहे। हीअ ॾाढा ख़ुशि आहिनि। छो? अरे छोरा पहिरियों ॾींहुं नाच गानो शुरू कयो अथव। अरे बाल असां वटि बि आहे। छाते पिया कुॾो? अरे छोरा निभागो छाते झुमिरियूं ऐं नचंदा कुॾंदा अचो। छा कयो अथव? झुमिरियूं त मां पायां। इहो कमु त तव्हां वधीक माल त मूं वटि आहे। तव्हां छाते पिया झुमिरियूं हणो? वॾो हथयो आहे इहो त ॿुधा तो केॾो हथयो आहे। मूं बि 3 लख रुपए जी ठगी कई आहे। तव्हां छा कयो आहे जो एतिरो नचो पिया? 3 लख बस। 3 लख। अरे निभागो ॿुधायो त सही तव्हां कहिड़ो कारनामो करे आया आहियो? बाबा ॿुधने त पेरनि हेठां ज़मीन निकिरी वेंदई। भला हाणे खणी ॿुधायो जेको तीर मारे आया आहियो। बाबा पोइ पंहिंजी दिलि क़ाबू कजांइ ऐं पेर ज़मीन में फबाए रखजांइ। असांखे हीरो मिलियो आहे। हीरो? हाँ हीरो? हाँ हाँ बाबा हीरो हीरो। घटि में घटि 1 करोड़ जो हीरो आहे। इनमें सोनी मुंडी बि आहे बाबा। हा त पोइ पाण सौदो कयूं। 10 लख रुपया कयूं था सौदो। 10 लख? अरे 10 लख रुपया पीउ सां बि हिसाब किताब? अरे बाबा पैसनि खे छॾियो मां तव्हांजो पीउ आहियां। 3 लख रुपया तव्हांखे ॾियां थो। बाबा कारोबार में कहिड़ो हया ऐं शर्म चवंदा न आहिनि 2 भाइर ऐं टियों लेखो। पर तो वटि बाबा 3 लख आहिनि ओधर कोन कंदासीं तोसां। पहिरियां तव्हां मुंहिंजा पैसा ॻणे वठो पुट, पोइ तव्हां मूंखे हीरो ॾियो। न बाबा तोते भरोसो आहे। बाबो थी पियो आहीं न त 1 रुपयो बि तोसां घटि न कयो आहे। हा में पूरा 3 लख रुपया अथव। 3 लख? ठीकु आहे बाबा। 3 लख आहिनि त हिन में 2 करोड़ जो हीरो अथई। चेक कर पोइ ईअं न थो सुभाणे जीअं त पुट मूंसां धोखो करे आहे। तो खोजे कंदे न तो मुट्ठी लाए वठंदो मैं। तो जी केर न लाए वञे ओॾे तूं चेक कर। हल चेक करे सुठे नमूने करोड़ जो आहे। अदा बाबू जो झुमरियूं पाईंदो थो जे। हल पुछूं था भली। हल ना बाबा दुनिया सब बाबा माफी मांगे बाबा।